नाज़रीन, नेब अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी घरवारी जी वेझी दोस्त फरहा गुजर ख़िलाफ़ जांच शुरू कंदे डीजी लाहौर खे संदसि ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई जो हुकुम ॾिनो आहे। चेयरमैन नेब रिटायर्ड जस्टिस जावेद इकबाल डीजी नेब लाहौर खे फरहत शहजादी उर्फ फरहा गुजर ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि जी जांच जो हुकुम ॾिनो। नेब जो चवणु आहे त फरहा ख़ान मुख़्तलिफ़ कारोबार जे नाले ते केतिरई बैंक अकाउंट्स खोलिया। फरहा जे अकाउंट में 84 करोड़ 70 लख रुपया जमा थिया। फरहा गुजर ते आमदनी खां वधीक असासन मनी लॉन्ड्रिंग जा बि इल्ज़ाम आहिनि। नेब मूजिब पंजाब जे वॾे वज़ीर जी सिफ़ारिश ते फरहा ख़ान जे ॻोठ में 11 करोड़ 90 लख रुपयनि जा फंड ॾिना विया। फरहा ख़ान जे ॻोठ घंग में 11 करोड़ रुपयनि जा तरक़ियाती कम थिया, जिन मां ॻोठ में ड्रेनेज लाइन, रोड रस्ता, फैमिली पार्क ऐं स्टेडियम तामीर करायो वियो। नेब जो चवणु आहे त फरहा ख़ान जे इनकम टैक्स गोशवारनि जो बि जाइज़ो वरितो वेंदो। 2018 खां वठी फरहा जे असासनि में नुमायां इज़ाफ़ो थियो, जंहिं जी बि जांच कई वेंदी। नेब इख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त फरहा गुजर 3 सालनि दौरान 9 भेरा अमरीका ऐं 6 भेरा दुबई वई आहे, जंहिं जी बि जांच कई वेंदी। वाज़ेह रहे त अॻूणी ख़ातून ऐं अवल बुशरा बीबी जी दोस्त फरहा गुजर ते करप्शन जा केतिराई इल्ज़ाम साम्हूं आया आहिनि, जंहिं ते पंजाब में इज़ाफ़े फंड ॾियण जो बि इंकशाफ थियो आहे।